टंडोलायर तालके तलहार यूसी पीर अली बहादुर शाह जे वेझो ॻोठ लोंग शीदी में 400 खां 500 घरनि जी अवाम ॻोठ जी ज़ियाता मसइलनि मां तंग, जंहिंमें जावेद शीदी मीडिया सां ॻाल्हाईंदे पंहिंजे बयान में चयो त न ॻोठ में रस्तनि जी सहूलियत, न घटियुनि जी, न पीअण जे साफ़ पाणीअ जे इंसाफ़ जा मुंतज़िर ॿारड़ा स्कूल वञण खां बि लाचार। कंहिं बि वक़्तु उन मौतमार पुल तां गुज़रंदे को मासूम अजल जो शिकार थी सघे थो। जे अगरि का मैयत थी वञे त उनखे बि काठियुनि ज़रिए पुल तां गुज़ारणो पवे थो ऐं बार बार निशानदेही जे बावजूदि इंतिज़ामिया जो को बि अमलदार हिन तरफ़ ध्यानु ॾियण लाइ तयारु कोन्हे। कंहिं बि एमरजेंसीअ सबबि रस्तनि जी सहूलियत न हुजण जे करे का बि गाॾी मटाए नथी सघिजे। असां बाला अख़्तियारनि खे दरख़्वास्तूं बि मोकिलियूं, नुमाइंदनि खे बि बार बार गुज़ारिश थियूं कयूं, पर हेसि ताईं का बि मोट न मिली। असां अपील था कयूं आला अमलदारनि खां त महिरबानी करे असां ग़रीबनि जा ही जाइज़ मसइला हल कया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।